अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद महबूब साईं कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदो मुंहिंजा पुनल पिरी। महबूब साईं प्रचार प्रोडक्शन में पहिरियों एल्बम कयोसीं, जंहिंजी कामयाबी खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर तव्हां दोस्तनि जे इसरार ते प्रचार प्रोडक्शन में ॿियो एल्बम कयां पियो इंशाअल्लाह, तमामु बहितरीनु शाइरी सां गॾु, जंहिंमें चीफ सिलेक्शन आहिनि असांजो महबूब भाउ अमीन ज़रदारी साहब पिरीन असांजा पुनल। प्रचार प्रोडक्शन में हे ॿियो एल्बम तमामु बहितरीनु शाइरी सां गॾु सुठी सिलेक्शन ऐं बहितरीनु धुननि सां इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में तमामु जल्द हाज़िर कंदासीं, पेश कंदासीं इंशाअल्लाह। पर थोरो इंतज़ारु, तव्हांजी दुआउनि जो तलबगार तव्हांजो पंहिंजो ग़ुलाम हुसैन उमराणी। या अली मदद। बिस्मिल्लाह।